अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हर रंग वेब चैनल ता हिन वक्त प्रोग्राम मेहमान साण करे मां आहियां उस्ताद गुलदायो जी। असां मेहमान प्रोग्राम जंहिंमें रोज़ानो असां तव्हांखे कंहिं न कंहिं मेहमान सां मुलाक़ात कराईंदा आहियूं ऐं उहो मेहमान तव्हांखे ॿुधाईंदो आहे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं ऐं उन मेहमान जो जेको शोबो हूंदो आहे उन शोबे में हुन जो के कारकर्दगी कई हूंदी आहे उन मुतालिक़ कंदो आहे अव्हांखे आगाह। सो अॼु बि असां वटि हिकिड़ो मेहमान अव्हां लाइ मौजूदु आहे ऐं अव्हां उन सां कंदव मुलाक़ात ऐं हू महिमान अव्हां सां कंदो पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं रमज़ान शरीफ़ जो महीनो अचण वारो आहे तंहिंजे करे अॼु असां वटि जेका महिमान शख़्सियत आहे उन जो तालुक़ बि नात ख़्वानी जे हवाले सां नात ख़्वानी सां आहे। त अचो त बिना कंहिं देरि जे उन महिमान सां अव्हां जो करायूं तारुफ़। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अवां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सही आहे। अवां जी वॾी महिरबानी। अवां प्रोग्राम में मदू कयो ऐं इज़त बख़्शी। अल्लाह ख़ुशि रखे। असांजे हिन हर रंग वेब चैनल जे स्टूडियो में तव्हां आया आहियो, तव्हांखे असां भली भली कार था चऊं, कीअं महसूस था कयो? अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशी थिए थी। इहा हुज़ूर अलैहिस्सलाम जी अता है जो रमज़ान जी आमद आहे ऐं उन जे मुबारक महीने जी आमद में अवां हिन प्रोग्राम में मूंखे मदू कयो। सिर्फ़ु हुज़ूर जी नात जी बरकत सां जी अल्लाह मां ख़ुशि रखे। तमामु घणी ख़ुशी थी थी। हूअं त तव्हां सॼी सिंध में ॼाता सुञाता वञो था, छाकाणि त तव्हांजो जेको तालुक़ आहे उस्ताद नात ख़्वान जे हवाले सां। तव्हां असांजे हाज़रीन खे नाज़रीन खे पंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ कीअं कराईंदव? तारुफ़ बसि तारुफ़ इहो ई आहे त कंहिं उर्दू में चयो, जब तक बिका न था तो कोई पूछता न था आका, जब तक बिका न था तो कोई पूछता न था आका, आपने ख़रीद कर अनमोल बंद कर दिया। सो तारुफ़ इहो आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम जी नात ख़्वानी सां मूंखे पूरी दुनिया सुञाणे थी ऐं बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि नाहे, बसि हुज़ूर जो सदको आहे। हूअं पहिरीं सुञाणप माण्हूअ जी पंहिंजो नालो आहे जी। त जेकॾहिं जेके असांजा नवां दोस्त आहिनि, हज़ारे माण्हू आहिनि जेके अञा इन शइ सां वाबस्ता न आहिनि ऐं वरी ओचितो ई ॾिसनि था त उन्हनि खे जीअं ख़बर पइजी वञे त तव्हांजो इस्म मुबारक जेको आहे न उहो मोहम्मद मज़हर अब्बासी मुंहिंजो नालो आहे, ज़ात अब्बासी आहे ऐं सिलसिलो क़ादरी आहे। हुज़ूर गौसे आज़म पीराने पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जो ऐं मुरीद आहियां ऐं सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी दहसोशरी वारा उन्हनि जो दस्ते वैयत आहियां। सो उन सिलसिले सां मूंखे क़ादरी बि सॾींदा आहिनि। पर वैसे तव्हां उस्ताद नात ख़्वान आहियो ऐं नातूं त बे इंतिहा तव्हां ॻायूं बि आहिनि ऐं नातूं चयूं आहिनि, नातियूं सेखारियूं आहिनि। नात जे तरफ़ तव्हांजो कीअं शौक़ु, तव्हांखे इन तरफ़ कीअं अचण जो शौक़ु थियो? छाकाणि त माण्हू गायकी जे तरफ़ हलिया था वञनि, नचण खे ॻाइण खे कुॾण खे वधीक तरजीह ॾियनि था ऐं तव्हां हिन नेक कम जे तरफ़ हलिया आहियो, इहो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो? सभ खां पहिरियों त इहा अल्लाह ताला जी अता आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घुर आहे जी, जो अल्लाह ताला ऐं मुंहिंजे महबूब मूंखे नात ख़्वानी जी तरफ़ माइल कयो। ऐं बचपन में प्राइमरी में इन शोबे जे तरफ़ अचणु तव्हां सम्झो था त इहो अल्लाह जी रहमत इहा घुर आहे, अल्लाह जी रहमत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घुर आहे जेके इनखे इजाज़त ॾियनि। सो हीअ आम ॻाल्हि न आहे। सो पर असां वसीले जा क़ाइल आहियूं। वसीले जे क़ाइल आहियूं। वसीलो कीअं बणियो नात ख़्वानी जी तरफ़? मूंखे यादि आहे मां प्राइमरी में जॾहिं प्राइमरी पढ़ंदो हुउमि त मुंहिंजा उस्ताद साहिबान मूंखे ॿांह खां छिके करे क़ौमी तरानो पढ़ाईंदा हुया। अच्छा जी। पोइ मां चवंदुमि ॿिया बि ॿार आहिनि पर मूंखे बार अॻिते चयो थो वञे। हा, शायदि उन्हनि खे लॻंदो त हीउ हिन जो आवाज़ु कुझु मतिलबु बहितर आहे या हा भलो त हाणे अवाम ॿुधंदो त उनखे ख़बर आहे त भलो आहे या न आहे, पर मूंखे ईअं महसूसु थींदो त जी जी। पोइ मां प्राइमरी में ईअं पढ़ंदुमि। वरी उन खां बाद में जॾहिं मां मतिलबु होश संभालियो तक़रीबन 13 साल कमो बेश 13 साल या 14 साल, असांजा मरहूम नात ख़्वान हाजी कारी मुश्ताक अत्तारी रहमतुल्लाह ताला अलैह पाकिस्तानी चौक लाड़काने जे पाकिस्तानी चौक ते 12 रबीउल अव्वल जी रात जी महफ़िल नात हुई। 12 रबीउल अव्वल हुज़ूर जी आमद जी रात। सो उते आउं हेठि वेठो हुयुमि ऐं असांजा नात ख़्वान नात पढ़नि पिया। गुल साहिबु मां उनखे ॾिसां पियो त सोचां पियो त हीउ ॾिसो कीअं केॾे ख़ूबसूरत अंदाज़ में नात पढ़े थो, काश मां बि नात पढ़ां। अच्छा।
पोइ उहा काश मां बि नात पढ़ां त अलाह जी बारगाह में, ऐं एॾी प्यारी राति हुई जो अलाह ताला उहो मुंहिंजी क़बूल फरमाई, जो मूंखे बि वरी इन नात ख़्वाननि जी लिस्ट में शुमार कयो। जहिड़ो हाल इन आहे। खां अॻु में तव्हां जेको स्कूल जे ज़माने वारी ॻाल्हि कयो प्राइमरी, जी, जी। उन खां इन 13 सालनि जी उमिरि, त छो त स्कूल जॾहिं तव्हां आया आहियो त इन वक़्तु इहो तव्हांजी उमिरि के 8-10 साल हूंदी, जी, जी, बिल्कुलु। वरी मथे आया हो, जी। त हाणे इन सां विच में तव्हां कॾहिं बि न नात मां न न ॻाई? ॿुधी साईं, ॿुधी? हा, छो जे करे असांजो अहिड़े घराणे सां तालुक़ु रहियो। बाबा साईं पाण कॾहिं ईअं शाइर हुया। गुनगुनायो उन नंढे लाइ खां नात ॿुधी वरी गुनगुनाए बि आहे जीअं? न, इहो हूंदी मुंहिंजी कैफ़ियत इहा हूंदी बचपन खां, जॾहिं मां नात पढ़ंदो गुलाम नबी मैसर जी नात ॿुधंदो हुयुमि। हा हा, मौलूद जेके चवंदा मौलूद, आहिनि, जी जी। अमूमन छो त जुमे ते। मौलूद जेको आहे उहा सिंधी सिंफ़ आहे, जी जी बिल्कुलु, निज सिंधी सिंफ़ जी आहे। बिल्कुलु। जी। मौलूद माने विलादत, हुज़ूर जी विलादत जी तारीफ़ ते उनखे मौलूद चयो वेंदो आहे। सो जॾहिं गुलाम नबी मैसर जा इहे मौलूद शरीफ़ हलंदा हुया त अच्छा बसि इतफ़ाक़ मां मूंखे रोइणु ईंदो बचपने में। जी जी। पर लॻातार मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा ऐं मुंहिंजी कैफ़ियत थी वेंदी ईअं, मतिलबु उदास उदास। पोइ बाद में ख़बर पई त इहो शायदि मुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हुई ऐं बाक़ी मूंखे रोइणु ईंदो। हा, मुंहिंजी कैफ़ियत रोइण वारी थी वेंदी हुई ऐं मां उनखे जॾहिं ॿुधंदो हुयुमि मौलूदनि खे। बाद में वरी मां जॾहिं पहिरीं नात पढ़ी, मशहूरु नात आहे, अवां बि ॿुधी हूंदी, महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं, माना उर्दू नात आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। मां वेठो हुयुमि गुल साहब, पर मां वेहण सां ई मां पढ़ां पियो त मुंहिंजी ॼंघूं ॾकनि पियूं। ऐं मुंहिंजी अजीब कैफ़ियत हुई। उहो किथे किथे पढ़ण जो इहो मौक़ो मिलियो? दावत इस्लामी जो हफ़्तावार जुमेरात ते इज्तिमा थींदो कैनेडी मार्केट में। कैनेडी मार्केट में, जी। सो असांजे मरहूम उस्ताद साईं अब्दुल हनान नक्शबंदी कादरी रहमतुल्लाह ताला, तव्हां ॿुधा हूंदा, विसाल फरमाए विया आहिनि। विसाल फरमाए विया आहिनि, हा। उहे मूंखे वठी वेंदा। छो त उहो पहिरीं रबियुल अव्वल ते हिकिड़ो जुलूस कढंदा जंहिंमें असांजी स्काउट्स जेके उन सां गॾु जी बिल्कुलु, अवां सां बि घणियूं हुन जूं कचहरियूं रहियूं ऐं अवां जी बि ख़िदमात रहियूं हुन जुलूस में। बिल्कुलु। सो साईं फरमा वाह मज़र वाह 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 मज़र वाह। मां सोचियो बि शायदि मां एॾी भले अंदाज़ में पढ़ां पियो। सो साईं जी वाह वाह बि मुंहिंजे लाइ काफ़ी कमु ई हुयो हिम्मत अफ़ज़ाई बिल्कुलु। साईं जी शख़्सियत बि निराली निराली। नेकोकार हुई। ॾिसो तव्हां हुनखे एॾो पंहिंजी ज़ात लाइ कुझु बि न ठाहियो, उन हुज़ूर अलैहिस्सलाम जे दीन जी एतिरी ख़िदमत कई, एतिरी ख़िदमत ई असांजे साम्हूं। मां त अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। साईं खे एॾा तहाइफ़ मिलंदा हुआ, कपिड़ा मिलंदा हुआ, पैसा मिलंदा हुआ, उहे वरी ॿियनि खे ॾेई छॾे। न त ईअं हर को थींदो आहे त भई मां पाण रखां, पंहिंजे लाइ रखां, न न न। ऐं इहो पंहिंजे घरां ख़र्च करे ऐं पाण सादो लिबास पाईंदा। अवां पाण सुञाणो साईं बिल्कुलु। मां साईं जे वेझड़ो रहियुमि तमामु घणो। असांजी साईं जे मस्जिद सां गॾोगॾु असांजी ऑफिस हूंदी हुई। जी जी। ऐं उतां जेको आहे साईं सां मेल मुलाक़ात थींदी हुई। तमामु रबियुल अव्वल हुजे, रमज़ान शरीफ़ जो मुहर्रम जा प्रोग्राम, 10 मुहर्रम जा प्रोग्राम कनि, त खोड़ सारा जेके साईं सां असांजा तालुकात हूंदा। पर हाणे तव्हां नात जे तरफ़ अची वियो। हाणे अॼु असां छो त असांजा जेके ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ आहिनि उहे हिन वक़्तु इन इंतज़ार में वेठा आहिनि त हाणे साईं एॾो वॾो नात ख़ान आहे, सॼी दुनिया हुनखे सुञाणे थी। त पहिरीं नात तव्हां असांखे कहिड़ी ॿुधाईंदव? पहिरीं नात मां ॿुधायां थो, हुज़ूर जे सूह मुबारक ते आहे, पीर गुलाम जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह ठटे वारा, उन्हनि जी लिखियलु आहे। सूह सभु तो ते ख़तमु तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम। हुज़ूर जी बारगाह में पेश आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम। हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होश न्या, हिकु झलक तुंहिंजी लखनि
जा होशन्या आलिमन विसरियो इल्म तो जो कसम सुभान अल्लाह कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सूह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम तिरछी नज़रों जे ते जानी तो विधियो सुभान अल्लाह तिरछी नज़रों जे ते जानी तो विधियो सो किरी पियो मझ कदम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा सुभान अल्लाह हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा ऐं मरीज़न जो मलम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सुभान अल्लाह जित हली थो कदम क़ुर्बन जा खणियो जित हली थो कदम क़ुर्बन जा खणियो जायसा जन्नत इरम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सुभान अल्लाह पीर अॻियां ही भला छा छा लिखे पीर अॻियां ही भला छा छा लिखे छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम जबरदस्त कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सूह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सुभान अल्लाह साईं ॾाढी मोहबत सां तव्हां नात ॻाई ऐं मां ईअं चवंदो आहियां त हूअं त नातूं लिखण वारनि में सिख बि आहिनि हिंदू बि आहिनि ऐं हज़ारनि जे ईसाई बि तादाद में मुस्लमान ईसाई आहिनि बि आहिनि ईसाई बि जी आहिनि बिल्कुलु पर मां चवंदो आहियां त जंहिंजे दिलि में हुज़ूर जी मोहबत आहे उहो ई वधीक सुहिणे नमूने सां ॻाए सघे थो ऐं उनखे अञा बहितर अंदाज़ ॾिसो न ही पीर गुलाम जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह वॾा कामिल हुया आलिम दीन हुया पाण जी जी हिननि जो मूंखे जेको लॻे थो न हिननि मुशाहिदो कयो आहे हिननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत कई आहे सुभान तॾहिं लिखनि था न सूह सभु तो ते ख़तम हा तुंहिंजो कसम बिल्कुलु हा कोन तो जहिड़ो ॾिठम इहा ॿुधी ॻाल्हि न ॾिसो ॾिठम ॾिठी ॻाल्हि ॾिठम जो लफ़्ज़ बि इस्तेमालु कनि था त कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सुभान अल्लाह सो इहा मुशाहिदो आहे रब साईं सभु कंहिंखे नबी जो दीदार आमीन नसीब फरमाए आमीन तव्हां केतिरियूं अंदाज़नि नातूं ॻायूं हूंदियूं अंदाज़ नातियूं अंदाज़नि छो त तव्हांजी तमामु घणी ख़िदमतूं आहिनि उनजो ॻाणे टो न आहे पर पोइ बि हिकिड़ो अंदाज़ो माण्हू कॾहिं कॾहिं कंदो आहे त साईं जी मां जी मुंहिंजे ख़्याल में मां बचपन खां ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे यादि अचे थो मां हिकु या ॿ मीलाद मिस कई हूंदी सो बि कंहिं वजह जे करे अच्छा शरई वजह जे करे जी जी बाक़ी मां नंढा वॾा प्रोग्राम सभु अटेंड कया आहिनि ऐं माशाल्लाह रिकॉर्डेड जिते बि मूंखे हुज़ूर जी नात जो हुकुम थींदो आहे त आउं हुते वेंदो आहियां मुंहिंजे हज़ारनि जी उहो सिर्फ़ लाड़काणे में या लाड़काणे खां ॿाहिरि पूरे पाकिस्तान में पूरे पाकिस्तान में ऐं माशाल्लाह मूंखे सऊदी अरब में मदीने पाक में मके पाक में नातख़्वानी जो शरफ़ हासिलु थियो ऐं इराक़ में पूरे इराक़ में पूरे मुक़दस मज़ारात ते नातख़्वानी जो शरफ़ हासिलु थियो ऐं मुंहिंजी माशाल्लाह सिंध अच्छा हाणे तव्हां दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि नातख़्वानी कई जी आहे जी जी त छा उते बि तव्हां सिंधी नातख़्वानी कई या कंहिं ॿी ॿोली में उते ॾिसो तव्हां पहिरियां त ॾिसंदा तव्हां त
अव्हांखे जेको महफ़िल में ॿुधे थो त उहो कहिड़ी ज़बान सम्झे थो। सिंधी आहे त सिंधी, उर्दू आहे त उर्दू, पंजाबी त पंजाबी, अरबी ऐं फ़ारसी असांजो बलोचकी, ऐं वॾी ॻाल्हि आहे त ब्रोहिकी। अच्छा, ब्रोहिकी में भी नातूं जी, ब्रोहिकी में भी नातियूं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु शान त सॼी हर ज़बान में हुज़ूर जो। हाँ, पर छो त मूंखे यादि अचे थो। लिखत जो कोन्हे का। जी जी बिल्कुलु। ब्रोहिकी में लिखत कोन्हे, उन्हनि खे लुग़त कोन्हे का। जी जी जी। पोइ उहा कीअं माना था? उहो पोइ सिंधी स्टाइल में शाइर लिखी ॾींदा आहिनि। पोइ वरी मां मूंखे यादि अचे थो हिकिड़ी महफ़िल में कंहिं शाह साहिबु हुयो, मूंखे कन में आख़िर में चयो त साईं हिते ब्रोही बि वेठा अथव ऐं अव्हां ब्रोहिकी में नात ॿुधाइजो। त यकीन कयो ब्रोही जेके वेठा, त मूं चयो इंशाअल्लाह दासई बिरावटी नात खलोटक सुभान अल्लाह ते पाबो। त जेकी ब्रोही हुया त उन्होंने एकदमि सां उनखे शॉक लॻी वियो त हीअ मतिलबु ब्रोहिकी बि ॻाल्हाए थो। हा बिल्कुलु। त इन जी माना इहा आहे त इंशाअल्लाह दासई बिरावटी नात खलोटक। त हाणे चवनि त इंशाअल्लाह हाणे आउं ब्रोहिकी में नात पढ़ंदुमि, पर सुभान अल्लाह था चओ। त हुननि पोइ सुभान अल्लाह चई। पोइ मां ब्रोहिकी में नात ॿुधाई। यकीन कयो वॾो ख़ुशि पिया थियनि, उन्हनि खे माना जॻह न पई मिले त असां मतिलबु आख़िर में मूंसां ब्रोहिकी में ॻाल्हाइनि पिया। ऐं जेकॾहिं हाणे तव्हांखे चइजे त साईं भला उनजो हिकिड़ो मिसरो ई जी 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 थल मिसरो असांखे ॿुधायो, त छो त इलाही माण्हू हूंदा जेके असांजे चैनल खे ब्रोही बि ॿुधंदा हूंदा। जी जी बिल्कुलु। जी जी, तव्हां बिस्मिल्लाह। नी नबूवत ना बहार से या मोहम्मद मुस्तफ़ा, कुल नबी ता ताजदार से या मोहम्मद मुस्तफ़ा। नी नबूवत ना बहार से या मोहम्मद मुस्तफ़ा, कुल नबी ता ताजदार से या मोहम्मद मुस्तफ़ा। दा असर तुन्ना मफ़के तारीफ पूरी या हबीब, दा असर तुन्ना मफ़के तारीफ पूरी या हबीब। नी खुदा नाराज़दार से या मोहम्मद मुस्तफ़ा, कुल नबी ता ताजदार से या मोहम्मद मुस्तफ़ा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाकई दिल के सुकून बख्शींदड़ नात, भली कहिड़ी बि ॿोली हुजे, पर जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे थो, इस्म मुबारक अचे थो, त दिलि ॼण ठरी थी पवे। अच्छा, इन ब्रोहिकी खां अलावा तव्हां ॿियनि कहिड़नि कहिड़नि ॿोलियुनि में? सिंधी त माशाअल्लाह मुंहिंजी पंहिंजी ज़बान आहे, ऐं उर्दू में, ऐं पंजाबी में, ऐं उर्दू, पंजाबी, सिंधी त तव्हांजी माना पंहिंजी उर्दू, पंजाबी, फ़ारसी, अरबी। फ़ारसी में बि नात ॻाई? फ़ारसी में भी इमाम जामी रहमतुल्लाह ताला अलैह जी कलाम पढ़िया आहिनि, कुझु कलाम पढ़िया आहिनि, ॿिया न पढ़िया आहिनि। ऐं असांजो ब्रोहिकी में माशाअल्लाह ऐं काफ़ी ज़बानूं आहिनि। अच्छा, हाणे इहा शाइरी तव्हां कीअं हथु कयो? किताबनि मां कयो या नातूं जेके ॻायल आहिनि, रिकॉर्डेड आहिनि, उहे ॿुधी करे ऐं पोइ उहा शाइरी तव्हां लिखो था ऐं या यादि था कयो? मूंखे यादि आहे जॾहिं मुंहिंजो बचपन हूंदो, जॾहिं मां नात में मतिलबु स्टार्ट वरितो, त किथे महफ़िल में वेंदा हुआसीं, कोई नात पढ़ंदो त पोइ मूंखे माना पढ़ण में लॻंदो त हीअ मां आसाना मां पढ़ी वेंदुमि। नात त सभु सुठियूं आहिनि, ठीकु आहे न, असांजी सोच आहे त मूंखे वणे थी नथी वणे, ठीकु आहे न, पर नात जेका हुज़ूर जी सॼी सुठी आहे। सो मां जॾहिं हुन खां वठंदुमि त पोइ हू चवंदा त बसि थोरी लिखंदुमि, त वरी चवंदा मूंखे पंहिंजी डायरी ॾे। ॾाढो ॾुख थींदो गुल साहिबु मूंखे त, हिन मूंखे पूरी नात बि न ॾिनी, या उन्हनि खां घुरंदो हुउमि त मूंखे ॾियो नात। उन ज़माने में मोबाइल जो बि न हुयो, फ़ोटो कढी वठी। हा बिल्कुलु। त पोइ ईअं रहंदो मामिलो। हर कंहिंजी तबियत आहे, अल्लाह ताला हिदायत ॾे सभिनी खे, असांखे बि। ऐं मुंहिंजो हुस्न ज़न आहे शायदि हू मसरूफ़ हुजनि या हुनखे वञिणो हुजे। सो इहा ॻाल्हि। पोइ वरी जॾहिं मूं ते करम थियो, एतिरी शाइरी मिलंदी आहे, हाणे पूरी दुनिया मां शाइरी मिलंदी आहे, पर मूंखे एतिरो मतिलबु टाइम न मिलंदो मां इहा शाइरी पढ़ी सघां। अल्हम्दुलिल्लाह यूके मां ऐं असांजो काफ़ी ममालिक आहिनि, उन्हनि मां शाइरी मिलंदी आहे, पाकिस्तान मां पूरी एतिरी मतिलबु शाइरी मिलंदी आहे अल्हम्दुलिल्लाह। हाणे शाइरी तव्हांखे लिखत में व्हाट्सअप जे ज़रिए, जी बिल्कुलु, या के बुक्स आहिनि, के कामिलीन जा बुक्स आहिनि जेके सुठी सयूं लिखी था। अच्छा, सयूं लिखी था। सो जेकर हुज़ूर अलैहिस्सलाम जे शान अतहर में जेको आहे न अक़ीदो बहितर हुजणु लाज़मी आहे। बिल्कुलु, ताकी छो जेको हुज़ूर अलैहिस्सलाम जी शान में कलाम लिखणु आम ॻाल्हि न आहे, छो जे करे त ही अदब जी जाइ आहे। हाणे असां हलूं था अञा अॻिते नात जे सिलसिले में, त हिन वक़्तु दुनिया में जेका घणे खां घणी ॿोली में नात ॿुधी थी वञे,
या ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि उहा उर्दू नात जेका आहे जी उहा पंहिंजे उरूज ते आहे। बिल्कुलु। तव्हां उर्दू नातूं बि ॻायूं आहिनि, जी जी का उर्दू नात असांखे ॿुधायो। जी। हिकिड़ो शाइर उन हमेशह गज़ल लिखिया, पोइ हिकु ॾींहुं बीमार थी पियो, अच्छा, पोइ उन हुज़ूर जी शान में रुबाई लिखी। उहो रुबाई लिखी, अलाह ताला उन रुबाई जी बरकत सां अलाह ताला उनखे शिफ़ा अता फ़रमाई। हाणे छा थो चवे, चए थो त पुराने दर्द लिए शाखों पे फूल आते हैं, पुराने दर्द लिए शाखों पे फूल आते हैं, हटो हटो मेरे घर में रसूल आते सुभान अल्लाह, हैं, सुभान अल्लाह। हटो हटो मेरे घर में रसूल आते हैं, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही शाइर आहे, इन कलाम जो मफ़हूम आहे त जॾहिं खां पंहिंजी अखियुनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक समायो आहे, त हाणे ॿी का शइ दुनिया जी समाइजी नथी। सुभान अल्लाह। वॾो ख़ूबसूरत कलाम लिखियो आहे। जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में, जचता नहीं है कोई भी मंजर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में, ये भी तो उनकी चश्मे इनायत का फैज़ है, ये भी तो उनकी चश्मे इनायत का फैज़ है, रहती हैं जालियाँ, रहती है जालियाँ कभी मिंबर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में, मेरी निगाह में जमाले शहे उमम, मेरी निगाह में है जमाले शहे उमम, कैसे जचेंगे हुस्न के पेकर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में, मुझको छू सकेंगे न हरगिज़ के आपने, मुझको छू सकेंगे कि हरगिज़ के आपने, रखा हुआ मुझे
है बराबर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में। तैबा की सरज़मीन के ज़र्रे नज़र में है, तैबा की सरज़मीन के ज़र्रे नज़र में है। रख कर करूँगा क्या मैं अख्तर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में। ही जेको मक्तो आहे जो कमाल जो लिखियो आहे गुल साहब, हीअ चए थो जॾहिं मुंहिंजो नज़ा जो वक़्तु मुंहिंजो आख़िरी वक़्तु हूंदो दुनिया जे तख़्ते ते, त पोइ मुंहिंजी तमन्ना छा आहे, उहा तमन्ना हिन ज़ाहिर कई आहे। छा था फरमाइनि? आसिफ की रूह जिस्म से परवाज़ जब करे, आसिफ की रूह जिस्म से परवाज़ जब करे, हो मुस्तफ़ा का रूए मुनव्वर निगाह में, हो मुस्तफ़ा का रूए मुनव्वर निगाह में, जब से बसा है रोज़ाए अनवर निगाह में। जचता नहीं है कोई भी मंज़र निगाह में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन शायर जो पूरो नालो हुयो मोहम्मद आसिफ कादरी। जी। मोहम्मद आसिफ कादरी। जी। त हाणे तव्हां ग़ुलाम नबी जूं जेके नातूं ऐं उन जा मौलूद ॿुधा ऐं तव्हांखे उतां शौक़ु जेको आहे कोई पैदा थियो, जी बिल्कुलु, यानी इहो तव्हांखे विरसे में शइ मिलियल मिलियल। ग़ुलाम नबी मैसर की मूं गुल साहब तमामु घणो पढ़ियो आहे। अच्छा। ग़ुलाम नबी मैसर जेके पुराणियूं नातियूं आहिनि मां उनखे नए अंदाज़ में पढ़ियो जी, ऐं बेशुमार ग़ुलाम नबी मैसर खे मां पढ़ियो आहे। अच्छा, ग़ुलाम नबी मैसर वो असल में त जेको आहे सो मौलूद जो शाइर आहे। जी। पोइ वरी हुन नातूं बि जेको आहे जी। छो त नात जॾहिं आम थी वई, छो त उर्दू नात जॾहिं जी, असां वटि जी, जी, तमामु घणी बिल्कुलु, फैलिजी वई, बिल्कुलु। पखिड़िजी वई, त पोइ ग़ुलाम नबी मैसर बि वरी आहे त सम्झो मतिलबु मौलूद ऐं नात इहो आहे हुज़ूर जो शान आहे। हा, अच्छा, आहे शान, सिर्फ़ु पर घाड़ेटे जो थोरो जी, फ़र्क़ु, वक़्त जे हिसाब सां, हा, वक़्त जे हिसाब घाड़ेटे सां जो बि थोरो फ़र्क़ु आहे। जी बिल्कुलु। सो हाणे ग़ुलाम नबी मैसर जी जेकॾहिं का नात या को मौलूद असांखे ॿुधायो जी 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 त बिल्कुलु, ॾाढी दिलि खे ख़ुशी थींदी। जी बिल्कुलु। अस्सलातु वस्सलाम या सय्यदी या रसूलुल्लाह व आलिहि व सहाबिहि या सय्यदी या हबीबल्लाह। मूॾे नेण खणी मुंहिंजा दिल बरखिलो, ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं पुनल। मूॾे नेण खणी मुंहिंजा दिल बरखिलो, ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं पुनल। मूॾे नेण खणी सुभान अल्लाह। तुंहिंजो हुस्न ॾिसी दिलि तोखे ॾिनम, जानी सारे जहान खां नाता छिनम। है तुंहिंजो हुस्न ॾिसी दिलि तोखे ॾिनम, जानी सारे जहान खां नाता छिनम।
पंहिंजे परवर खां इहा दुआ थे पिनम पंहिंजे परवर खां इहा दुआ थे पिनम मौला महबूब दे तको ॾिजाए मिठल नेण खणी मूंखे तोखां सिवा न धरावत थई मता तू बिछने मुझी पारत थई आका मूंखे तोखां सिवा न धरावत थई मता तू बिछने मुझी पारत थई जीअं माण्हू चवण त मुबारक थई जीअं माण्हू चवण त मुबारक थई मिलियो भागन में थई अहिड़ो भूरल मुदे नेण खणी गुलाम नबी मैसर पूरी दुनिया सां चैलेंज करे थो ऐं काफ़ी आहे सो चैलेंज करे थो ऐं असांजो बि अक़ीदो इहो आहे चवे थो पंहिंजा पंहिंजा पिरी आणियो दावत अथव मूंसां भेंट करण जो जे ख़्यालो अथव हे पंहिंजा पंहिंजा पिरी आणियो दावत अथव मूंसां भेंट करण जो जे ख़्यालो अथव मुंहिंजे साईं जहिड़ो कंहिंजो यार न अथव मुंहिंजे साईं जहिड़ो कंहिंजो यार न अथव हित कम न कंदो यार कंहिंजो अक़ल मुंदे नेण खणी हा माण्हू ताना ॾियनि मुड़बो न तबी फिदा थींदो फ़क़ीर गुलाम नबी है माण्हू ताना ॾियनि मुड़बो न तबी फिदा थींदो फ़क़ीर गुलाम नबी तोड़ो क़ुर्बाएता बस कान कबी तोड़ो क़ुर्बाएता बस कान कबी आही बाझ भरिया मुझे ह्यांव जो बल मुदे नेण खणी सुभान अल्लाह। अच्छा हिन में गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला अलैह यार जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे हाँ। असल में अमूमन माण्हू इतराज़ कंदा आहिनि त इहो लफ़्ज़ यार हुज़ूर ॾे मनसूब करणु नामुनासिब आहे पर मां उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो असां उलमा कराम सां राब्तो कयो ऐं उलमा कराम असांखे ॿुधायो उन्हनि रहनुमाई फरमाई सो यार लफ़्ज़ आहे फ़ारसी जो ही सिंधी लफ़्ज़ न आहे इहो फ़ारसी जो लफ़्ज़ आहे ऐं इन जी माना आहे यार जी माना आहे दोस्त ऐं मददगार बिल्कुलु सो असांजो अक़ीदो आहे त असांजा हुज़ूर अलैहिस्सलाम मददगार आहिनि बिल्कुलु तॾहिं असां लफ़्ज़ गुलाम नबी मैसर उन यार लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे ताकी ॿुधंदड़नि खे इहो बाद में ख़बर पए त भाई हाणे ॾिसो तव्हां केॾी ज़बरदस्त ॼाण ॾेई वियो त जिन माण्हुनि खे ख़बर नाहे लफ़्ज़नि जी माना जी उहे त अञा बि ईअं ई सम्झंदा जी उन दुनिया जे हिसाब सां जेको अॼुकल्ह माण्हू लफ़्ज़ पर इहो उन्हनि दुनिया वारनि जी सोच आहे मतिलबु यार लफ़्ज़ जी माना ई दोस्त ऐं मददगार मदद बिल्कुलु ॾिसो असांजो अक़ीदो आहे त असां जीअं ॾिसो अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम खे असांजे लाइ मददगार बणायो आहे ऐं असांजो अक़ीदो आहे हुज़ूर असांजा मददगार आहिनि ऐं पोइ असां तॾहिं लफ़्ज़ यार गुलाम नबी मैसर हाणे तव्हां पाण त ॾाढियूं सुठियूं ज़बरदस्त नातूं तव्हांजो नालो आहे माशाअल्लाह सॼे पाकिस्तान दुनिया में बि तव्हां जेको आहे पोइ विया आहियो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांजा शागिर्द बि ज़रूरु हूंदा जी तव्हां वटि को एकेडमी जो सिलसिलो हुयो मूंखे जेतिरे क़दुरु ॼाण आहे उहो थोरो असांखे ॿुधायो त उते छा नौजवान सिखणु अचनि था या अल्हम्दुलिल्लाह उन एकेडमी जो नालो जी 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 बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह जी मां बचपन में मुंहिंजो मतिलबु नात जे हवाले सां हुतां ॿुधी करे ऐं हुज़ूर जी नातख़ानी में अल्लाह ताला मूंखे आंदो मूं सोचियो त जॾहिं नातख़ानी जी तरफ़ घणो माइल थियुमि मूं सोचियो त जेके अहिड़ा काफ़ी दोस्त आहिनि नंढा वॾा जेके मतिलबु रहनुमाई जी ज़रूरत आहे शौक़ु घणो आहे ऐं सिखण जी तरफ़ त पोइ मूं वेही करे दोस्तनि सां सलाह कई
छो त नात ख़्वानी में हिकिड़ो फन आहे ऐं फन जी सिख्या हासिल करी बिल्कुलु ज़रूरी आहे। जी। त पोइ मूं पोइ इदारो 2013 में फैज़ान नात काउंसिल जे नाले सां फैज़ान नात काउंसिल, हा मूं चयो हाणे पंहिंजो नालो ॾियां त इहो मतिलबु मुनासिबु नाहे, हुज़ूर जी नात जो फैज़ आहे त पोइ छो न फैज़ान नात काउंसिल रखी छॾियो। पोइ सिंध गवर्नमेंट खां रजिस्टर्ड कराई अल्हम्दुलिल्लाह। सो उनजे तवसत सां काफ़ी असांजो ॾोकरी में सेंटर आहे, असांजो बंगुलदेरे में आहे, नवदेरे में आहे, जिते मां पाण विज़िट कंदो आहियां। जी हा, बिल्कुलु शागिर्दनि खे जी जी बिल्कुलु। ऐं व्हाट्सअप ते त असांजो आसानी आहे, ऐं व्हाट्सअप ग्रुप आहे, हुन ग्रुप ते बि नात शरीफ़ सेखारींदा आहियूं, ऐं ऑनलाइन हा ऑनलाइन क्लासिस हूंदा आहिनि माशा। सो इहे बेशुमार शागिर्द आहिनि। हाणे इहा नात जी जेका कंपोज़िशन आहे उहा तव्हां पाण था कयो? जी हा, छो त तव्हांखे शाइरी मिले थी। जी जी बिल्कुलु। ऐं पोइ जीअं को गायक उनखे कंपोज़िशन वारो कंपोज़िशन करे कंपोज़ करे थो ॾिए, तव्हां पंहिंजी पाण था कयो? बिल्कुलु पाण कयां थो। माना जेके बि धुन आहिनि तक़रीबन उहो तव्हांजी कॾहिं कॾहिं कोशिशि कंदो आहियां, जॾहिं मतिलबु हुज़ूर अलैहिस्सलाम जी महिरबानी थींदी आहे, उनजो अलाह जो फज़ल आहे, पोइ हिकिड़ी नात खे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त माना 4-4 5-5 तर्ज़ में बि पढ़ंदो आहियां हिकिड़ी नात खे। हा इहो कॾहिं कॾहिं माना अहिड़ो इहो वॾो फन आहे त हिकिड़ी नात खे साॻी नात खे तव्हां चइनि 5 सुरनि में पढ़ी वञो। जी जी तर्ज़ुनि में इहो ज़बरदस्त। जी जी। तव्हांजा शागिर्द जेके इन्हनि जेका नात काउंसिल आहे जी अंदाज़न केतिरा? मूंखे जेको महसूसु थिए थो कमोबेश 600 जे क़रीब। 600 जे क़रीब। हा अच्छा, उन्हनि जी का फी बि आहे? न, बिल्कुलु फ्री आहे। बिल्कुलु फ्री आहे। हा बिल्कुलु। ॾिसो न, हुज़ूर अलैहिस्सलाम जी नात ख़्वानी जी उजरत वठणु मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो ईमान आहे, अज़ीम कमु था कयो। मुंहिंजो जेको ईमान आहे, जेको हुज़ूर अलैहिस्सलाम जे दरबार में असां हिकु दफ़ो विकामजी वियुमि त ॿीहर हुनजी ॿोली न लॻंदी आहे। छो जे करे मूंखे क़याम जो ॾींहुं थिए ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि त ए मज़हर तूं पंहिंजो दुनिया में हिसो वठी आहीं, हाणे तुंहिंजो कुझु बि न आहे, त पोइ मुंहिंजे लाइ त ख़तमु थी वई न, ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। छो मां चवां थो त मुंहिंजी दुनिया बि संवरी आहे अल्हम्दुलिल्लाह, क़ब्र बि संवरबी ऐं हशर बि संवरबो इन नात जी बरकत सां। बाक़ी हुज़ूर जो सदको मिलंदो आहे, बिस्मिल्लाह, हुज़ूर जो सदको त हू खाऊं था न गुल साहब, दुनिया हुज़ूर जो सदको आहे, खाऊं था पीऊं था, हुज़ूर जो सदको आहे। हा त पोइ इन जो सौदेबाज़ी करणु मूंखे मुनासिबु नथो लॻे। हाणे इशारो आयो आहे त तव्हांजे प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे, पर मां चवंदुसि त तव्हां खां आख़िरी हिकिड़ी मां नात ॿुधां। अच्छा, तव्हां पंहिंजे दिलि जी हुज़ूर सां जेका नात तव्हां चवणु चाहियो जंहिं बि ॿोली में, उहा असांखे ॿुधायो। सलातो वस्सलाम अलैका सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या ख़ातमन नबिय्यीन। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। आका थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर आहे, तूं बिचो मिठड़ा खणी। वॾी कमाल जी गुलाम नबी मैसर लिखियो आहे। गुलाम नबी मैसर चई तो मूं त दरबानी हुज़ूर जी मञी आहे, पर हुज़ूर फरमाइनि ए गुलाम नबी तूं असांजो त कमु ठही पवंदो। छा थो चवे? मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर आहे, तूं बिचो मिठड़ा खणी मूंखे बि मंज़ूर आहे। तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़्वानो कर हुजे, थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ग़ुलाम नबी चए थो अगरि कोई मूंखे चवंदो त हल मदीने, त घर बि न वेंदुसि, उतां ई निकिरी पवंदुसि मदीने। छा थो चवे? ओ को बि चवंदो हल मदीने, ॾे त हिकदम हा कबी, जे मिली जागह मदीने में त मेहड़ छा कबी। हा को बि चवंदो हल मदीने, ॾे त हिकदम हा कबी,
जे मिली जागह मदीने में तमें हड़ छा कबी। आओ बचड़न सूधो मन, आओ बचड़न सूधो मन, मूडे भी को आर्डर अचे, थो घुरा तो खां त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ग़ुलाम नबी मैसर खां मैंने कलाम जे शेर मां ईअं लॻे थो कंहिं पुछा कयो त ग़ुलाम नबी तुंहिंजो बैंक बैलेंस छा आहे ऐं तूं हुज़ूर जे सदके किथे किथे घुमियो आहे, छा छा खाधो अथई। त हाणे हुज़ूर ॾे मतिलबु रहमत जी ॻाल्हि करे थो, छा चए थो हुज़ूर ॾे तवजो करे चवे थो, हाँ सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ा। ओ सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ा। गंज ॿिया काॾे कबा, गंज ॿिया काॾे कबा, जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मक्ते में गुल साहब त वॾो कमाल करे छॾियो आहे। छा थो चवे, जॾहिं मां लहद में मूंखे दफ़न कंदा ऐं मुनकर नकीर ईंदा ऐं हर क़बर में ईंदा ऐं हुज़ूर जो जलवो बि नसीब थींदो, सो चए थो मुनकर नकीर ईंदा, मां जॾहिं सुम्हियो बि हूंदुमि लहद में, पोइ छा थो चवे, ओ गुफ़्तगू ही पाण में रलजी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाही तव ग़ुलाम नबी फ़कीर। ओ गुफ़्तगू ही पाण में रलजी कंदा मुनकर नकीर, ही मुहम्मद जो मदाही तव ग़ुलाम नबी फ़कीर। योस माफ़ी ख़ैर सां खुशबाश ताईं महशर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं हाणे तव्हां चैनल मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि नातूं जेको आहिनि उहे चयूं आहिनि, कहिड़नि कहिड़नि चैनलनि ते तव्हां काफ़ी निजी चैनल आहिनि। धरती टीवी आहे ऐं धरती टीवी सां त मुंहिंजो हिकिड़ो यादगिरी इहो बि आहे जो धरती टीवी मुंहिंजे नास सां ऑन ईयर थियो हुयो। अच्छा, हाँ जी। ऐं KTN आहे ऐं सिंध टीवी आहे ऐं असांजा उर्दू चैनल आहिनि, TV1 आहे, QTV आहे ऐं काफ़ी चैनल आहिनि। चैनल ते रेडियो पाकिस्तान ऐं वेब चैनल बि खोड़ हूंदा जिन ते जी अल्हम्दुलिल्लाह उन्हनि ते तव्हांजो पंहिंजो यकीनन यूट्यूब। हाँ, मुंहिंजो पेज बि आहे, मुंहिंजो पेज आहे मोहम्मद मज़हर क़ादरी जे नाले सां। अच्छा, हाँ, ऐं फेसबुक पेज आहे ऐं यूट्यूब ते बि मुंहिंजे मोहम्मद मज़हर क़ादरी जे नाले सां मुंहिंजो चैनल आहे। सो ॾिसनि जेके दोस्त था त उन्हनि खे गुज़ारिश आहे त इहो ज़रूरु विज़िट कंदा, जी जी, लाइक कंदा, शेयर कंदा। उन मुंहिंजा काफ़ी कलाम पिया आहिनि ऐं काफ़ी वीडियोज़ पियूं आहिनि। जी साईं तव्हांजी लख महिरबानी। वॾी महिरबानी। त नथी चाहे त मां त चवां थो त राति थी वञे वेठा तव्हां नातूं ॿुधूं, बहरहाल वक़्त जी तक़ाज़ा आहे त तव्हां खां इजाज़त वठिजे। आख़िर में को पैगाम ॾियणु चाहियो? पैगाम इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह हाणे रमज़ान जी आमद आहे। असां ही रहमत जो महीनो आहे, ही बख़्शिश जो महीनो आहे ऐं ही बरकत जो महीनो आहे। कोशिशि कयूं त जेके असांखे ज़िंदगी में सहफ़ थी वियूं, 11 महीननि में ग़लतियूं थी वियूं, कोताही थी वियूं, गुनाह थी विया, रोई करे अल्लाह जी वारगाह में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो ॾेई करे ऐं अल्लाह खां हिन रमज़ान में पंहिंजी बख़्शिश करायूं। ऐं ॿियो पैगाम इहो आहे त अव्हां बि हुज़ूर जा नात ख़्वान थियो ऐं हुज़ूर जे शान में वॾी बरकत आहे, रहमत आहे ऐं वॾी नेमत आहे। पाण पंहिंजे बचनि खे हुज़ूर अलैहि सलाम जो शान सेखारियो। ॾाढो सुहिणो पैगाम तव्हांजो। अल्लाह कंदो त सभिनी खे इन ते अमल करण जी अल्लाह साईं तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। ऐं नाज़रीन, हिन वक़्तु महिमान प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। उस्ताद गुलदायो खे अॼोके प्रोग्राम महिमान मां तव्हां इजाज़त ॾींदा ऐं सुभाणे इंशाअल्लाह कंहिं नए महिमान सां वरी अव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही, अल्लाह निगहबान।